अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द कैरियर कॉर्नर। दिस इज़ माजिद हुसैन। अच्छा, कल असां लेक्चर 1 जो पढ़ियोसीं उन में पढ़ियोसीं असां टॉपिक इंडस वैली सिविलाइजेशन ऐं मोहम्मद बिन क़ासिम जे बारे में, जेको असां हिस्ट्री जो पोर्शन हले थो पियो। त अॼु असां मोहम्मद बिन क़ासिम खां बाद में ऐं अंटिल मुग़ल एरा, जिते मतिलबु बाबर टेक ओवर कयो सब कॉन्टिनेंट खे, त विच में जेके नंढियूं सभई डायनेस्टीज़ आहियूं इंपॉर्टेंट जेके उन्हनि में MCQs निकिरंदा आहिनि मोस्टली वन पेपर टेस्ट में, त उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि असां उन्हनि खे थोरो ब्रीफ में असां उनखे कवर कंदासीं। हाणे आहे पहिरियों असांजी गज़नवी डायनेस्टी। त गज़नवी डायनेस्टी जो फाउंडर आहे असांजो सबुकटैगिन। सही आहे। असां ही ईंदो आहे मोस्टली MCQ, त फाउंडर केरु आहे, ऐं उनखां पोइ गज़नवी जो जेको मेन इंपॉर्टेंट जेको लीडर आहे, सही आहे, जिते वधि में वधि MCQs निकिरंदा आहिनि, त उहो आहे महमूद गज़नवी। सही, महमूद गज़नवी हिन जो छा हुयो, पुटु हुयो, सन हुयो। त हाणे महमूद गज़नवी जे बारे में असां इंपॉर्टेंट पॉइंट्स कंदासीं, 5-8 जेके MCQs अची सघनि था मोस्टली। त महमूद गज़नवी जे बारे में जेको इन्फॉर्मेशन आहे, त हीउ पहिरियों त ॼायो कॾहिं, त हीउ ॼायो असांजो 971 में। अच्छा, 971 में, ऐं हीउ फोर्थ थी वियो, वफ़ात करे 1003 में। अच्छा, त हिन फर्स्ट एक्सपेडिशन जेको फर्स्ट एक्सपेडिशन कयो हुयो सब कॉन्टिनेंट ते, उहो कॾहिं कयो? इहो मोस्टली MCQs ईंदो रहंदो आहे, फर्स्ट एक्सपेडिशन। त उहो कयो हुयो हुन 1000 AD में। सही आहे। ऐं महमूद गज़नवी दुनिया जो सब कॉन्टिनेंट जो फर्स्ट रूलर हुयो, हुक्मरान हुयो, जंहिंखे सुल्तान जो टाइटल ॾिनो वियो हुयो। सुल्तान जो टाइटल, फर्स्ट टू टेक टाइटल। अच्छा, हिन जो मोस्ट इंपॉर्टेंट MCQs ईंदो रहंदो आहे हर हिकु वन पेपर जी टेस्ट में, त उहो आहे सोमनाथ जो टेम्पल हिन कॾहिं डिस्ट्रॉय कयो हुयो। सोमनाथ जो टेम्पल हिन डिस्ट्रॉय कयो हुयो 1026 में। अच्छा, उनखां अलावा आहे महमूद गज़नवी जेका आहे केतिरे ताईं अरसे ताईं रहियो, केतिरे ताईं हुकूमत कयईं, त उहो आहे 1030 ताईं हे सब कॉन्टिनेंट ते रहियो। सिर्फ़ु ही पॉइंट्स आहिनि जेके 5-8 यादि करण जूं महमूद गज़नवी जे बारे में, जंहिंमां माना मोस्टली जेके MCQs कढंदा रहंदा आहिनि, MCQs अची सघनि था, ही यादि करिणो असांखे। अच्छा, उनखां पोइ आहे गोरी डायनेस्टी। त गोरी डायनेस्टी बारे में जेको मोस्टली जेको MCQ ईंदो आहे, त उहो कहिड़ो आहे, उहो इहो ई आहे, त फाउंडर केरु हुयो हुनजो? त गोरी डायनेस्टी जो फाउंडर हुयो अमीर सूरी। हिन जी डिटेल में वञण जी का बि ज़रूरत न आहे। उनखां पोइ आहे मेन इंपॉर्टेंट स्लेव डायनेस्टी। अच्छा, स्लेव डायनेस्टी या हिनखे चइबो आहे ममलूक डायनेस्टी। अच्छा, स्लेव हिनखे डायनेस्टी इन जे लाइ चइबो आहे छो जो स्लेव मतिलबु गुलाम। त कुतुबुद्दीन ऐबक असल में गुलाम हुयो, स्लेव हुयो कंहिंजो, जेको गोरी आख़िर में हिन खां अॻु में डायनेस्टी हुई उन्हनि जो, त हीउ हुयो स्लेव ऑफ मोहम्मद गोरी। अच्छा, कुतुबुद्दीन ऐबक जे बारे में ॿी इंफॉर्मेशन, कुतुबुद्दीन ऐबक तुर्किश हुयो। अच्छा, कुतुबुद्दीन ऐबक जेका डायनेस्टी ठाही उहा कहिड़ी आहे, असांजी स्लेव डायनेस्टी, छो जो हू गुलाम हुयो कंहिंजो, मोहम्मद गोरी जो। अच्छा, हिन एरा खे जेको स्लेव डायनेस्टी वारो आहे, इनखे कॾहिं कॾहिं दिल्ली सल्तनत जो बि ॾिनो वेंदो आहे टॉपिक, छो जो हिन एरा में दिल्ली जेको आहे एज़ अ कैपिटल स्टार्ट थियो। अच्छा, ठीक थी वियो। अच्छा, कुतुबुद्दीन ऐबक जा जेके आहिनि कुझु टाइटल्स हुया, सही आहे, कुतुबुद्दीन ऐबक जा टाइटल्स आहिनि कुझु। हिनखे सिपा सालार चयो वेंदो हुयो, सही, ऐं हिनखे लख बख्श बि चयो वेंदो हुयो, लख बख्श। अच्छा, लख बख्श हिनखे इन जे लाइ चयो वेंदो छो जो हे जनरस हुयो, ॾाढो सखी हुयो, लखनि जा लख हे जेके आहिनि जनरसिटी में ॾेई छॾंदो हुयो। अच्छा, हिन जीअं मां हर दफ़े ॿुधाईंदो आहियां हर वॾे लीडर जे बारे में, त हुन कंस्ट्रक्शन कहिड़ियूं कहिड़ियूं करायूं, त हिन जो जेको मेन कंस्ट्रक्शन आहे, त उहो आहे कुतुब मीनार। हिन कुतुब मीनार ठारायो हुयो, सही आहे। अच्छा, हिन जे लाइ जेको मोस्ट इंपॉर्टेंट MCQ ईंदो आहे, त कहिड़ो रूलर हुयो, हुक्मरान हुयो, जेको पोलो खेदे जेको आहे डाई करे वियो, वफ़ात करे वियो, त हे कुतुबुद्दीन ऐबक हुयो, डाइड ड्यू टू वाइल प्लेइंग पोलो गेम खेदे।
अच्छा किथे मरी वियो इहो लाहौर में, इन जे करे हिन जो टॉम्ब आहे ही पोलो किथे खेॾे पियो लाहौर में, ऐं उते इहो जेको मरी वियो पोलो खेॾे, त टॉम्ब हिन जो आहे लाहौर में। अच्छा लाहौर में कहिड़ी जॻह ते आहे, हीअ आहे अनारकली बाज़ार में। अच्छा त स्लेव डायनेस्टी जो मेन पहिरियों हुकुमरान हुयो उहो हुयो कुतुबुद्दीन ऐबक। अच्छा कुतुबुद्दीन ऐबक जॾहिं हलियो वियो त उन खां पोइ आयो केरु, अल्तमुश। अच्छा विच में हिकिड़ो आयो आहे, उहो आहे उन जे बारे में थोरो तज़ाद आहे, तिन पुटु हुयो या न हुयो, पोइ उहो आहे विच में आराम शाह। पर आराम शाह जेको आहे उहो थोरो वीक रूलर हुयो, ऐं इन जे करे जेको अल्तमश आहे उन पंहिंजो पाण खे छा करे छॾियो, पाण खे रूलर डिक्लेयर करे छॾियो हुयो। अच्छा हाँ जो अल्तमश है यो असल में सन इन लॉ हो कंहिंजो, ऐबक जो, सन इन लॉ ऑफ कुतुबुद्दीन ऐबक। अच्छा अल्तमश का पोइ जो आयो उहो वरी केरु हुयो, रज़िया सुल्ताना। रज़िया सुल्ताना। अच्छा स्लेव डायनेस्टी जा मतलब टे जेके इंपॉर्टेंट रूलर आहिनि उहे कहिड़ा आहिनि, उहे आहिनि असांजो पहिरियों थियो कुतुबुद्दीन ऐबक, ॿियो असांजो छा थियो अल्तमश, टियों आहे रज़िया सुल्ताना। हाणे रज़िया सुल्ताना जे बारे में जेको MCQ ईंदो रहंदो आहे मोस्ट इंपॉर्टेंट, त उहो इहो आहे जो रज़िया सुल्ताना पहिरीं औरत हुई जंहिं हुक्मरानी कई सब कॉन्टिनेंट में, त फर्स्ट रूलर टू रूल और दिल्ली आर सब कॉन्टिनेंट। अच्छा ये रज़िया सुल्ताना कहिड़ी, इहा अल्तमश जी धीउ हुई, डॉटर ऑफ अल्तमश। अच्छा त ही थी वई असांजी स्लेव डायनेस्टी। हाणे उन खां पोइ असांजी ॿी डायनेस्टी आहे, उन खां पोइ स्लेव डायनेस्टी खां पोइ खिलजी डायनेस्टी असांजी आहे, खिलजी डायनेस्टी। हाणे खिलजी डायनेस्टी कंहिं ठाती, पहिरियों इहो ॾिसंदासीं त फाउंडर केरु हुनजो, त उहो हुयो जलालुद्दीन फिरोज़ खिलजी। जलालुद्दीन फिरोज़ खिलजी। अच्छा हिन जो वरी इंपॉर्टेंट जेको रूलर हुयो, इंपॉर्टेंट जेको मोस्टली ईंदो रहंदो आहे MCQs में, त उहो केरु हुयो, उहो हुयो अलाउद्दीन खिलजी। केरु हुयो, उहो हुयो अलाउद्दीन खिलजी। अच्छा अलाउद्दीन खिलजी नेफ्यू हुयो कंहिंजो, जलालुद्दीन फिरोज़ खिलजी जो। अच्छा हिन अलाउद्दीन खिलजी जेको आहे न मोस्टली जेको कमु कयो उहो एडमिनिस्ट्रेटिव सिस्टम ते कयो, सही आहे, रेवेन्यू ते कयो, प्राइस कंट्रोल ते कयो, सही ॾाढा रिफॉर्म्स आंदा अलाउद्दीन खिलजी। अच्छा 1290 टू 1320 आहे असांजी खिलजी डायनेस्टी। हाणे खिलजी डायनेस्टी खां पोइ अची विया तुगलक। खिलजी डायनेस्टी खां पोइ कहिड़ी असांजी डायनेस्टी आहे, उहा आहे तुगलक डायनेस्टी। अच्छा तुगलक डायनेस्टी। हाँ खिलजी डायनेस्टी जैसे खत्म थी 1320 में, तो 1320 में असांजा केरु अची विया, असांजा अची विया 1320 में तुगलक अची विया, ऐं ही 1320 खां रहिया 1414 ताईं। हाँ हिननि जो जेको फाउंडर हुयो उहो हुयो गियासुद्दीन तुगलक। केरु हुयो, गियासुद्दीन तुगलक। अच्छा त हिन जो वरी इंपॉर्टेंट जेको रूलर हुयो, इंपॉर्टेंट उहो हुयो फिरोज़ शाह तुगलक। ऐं हिन जे बारे में मोस्टली रिपीटेड हिकिड़ो MCQ ईंदो रहंदो आहे फिरोज़ शाह तुगलक जे बारे में, त जेको इरिगेशन जो केनाल सिस्टम आहे सब कॉन्टिनेंट जो, उहो कंहिं इंट्रोड्यूस करायो, उहो कंहिं सुठे नमूने सां ठारायो। त केनाल सिस्टम जेको आहे कंहिं ठारायो, असांजो फिरोज़ शाह तुगलक ठारायो। हिनखे मां अंडरलाइन थो करे छॾियां, ही मोस्ट इंपॉर्टेंट MCQ ईंदो रहंदो आहे, फिरोज़ शाह तुगलक। अच्छा त हाणे तुगलक डायनेस्टी ख़त्म थी। तुगलक डायनेस्टी खां पोइ आई असांजी कहिड़ी, सैयद डायनेस्टी। अच्छा सैयद डायनेस्टी कॾहिं खां स्टार्ट थींदी, हाणे 1414 खां। अच्छा 1414 खां वेंदे 1451 ताईं। हाणे सैयद डायनेस्टी बारे में बस मोस्टली हिकिड़ो ई MCQ ईंदो रहंदो आहे, त कंहिं ठाती, त उहो तव्हां यादि करे छॾियो, उहो ठाती खिज़र ख़ान।
सही आहे। हाणे लास्ट असांजी जेका डायनेस्टी आहे उन खां पोइ मुगल शुरू थींदा त उहा आहे असांजी लोधी डायनेस्टी। जीअं तव्हांखे मां पहिरियां बि ॿुधाए चुको हुउमि त जेको बाबर हुयो उन लोधी खे हारायो हुयो, कहिड़े खे? इब्राहिम लोधी खे। त हाणे असांजी लास्ट जेका मुगल एम्पायर खां अॻु में आहे त उहा आहे लोधी डायनेस्टी। लोधी डायनेस्टी हाणे लोधी डायनेस्टी कॾहिं खां स्टार्ट थींदी आहे? 1451 खां। ऐं 1451 खां केतिरे ताईं? जेतिरे ताईं मुगल आया। ऐं मुगल कॾहिं आया? 1526 ताईं। अच्छा, त हिननि जो सिर्फ़ु 2-3 पॉइंटूं यादि करणियूं त लोधी डायनेस्टी जो फाउंडर केरु हुयो? त उहो हुयो बेलोल खान लोधी, बेलोल खान। ऐं हिन जो लास्ट कहिड़ो हुयो? इब्राहिम लोधी। अच्छा, इब्राहिम लोधी खे कंहिं हारायो हुयो? इब्राहिम लोधी खे अची करे बाबर हारायो। कहिड़ी बैटल में? फर्स्ट बैटल ऑफ पानीपत में। त हीअ असांजी डिफरेंट डायनेस्टीज़ थी वियूं। मां थोरो रिपीट थो करे वञा। आराम शाह आयो पर वीक रूलर हुयो, त असां काउंट कंदा आहियूं अल्तमश। सही आहे, अल्तमश आयो जेको आहे कुतुबुद्दीन ऐबक खां पोइ, उहो सन इन लॉ हुयो कुतुबुद्दीन ऐबक जो। उनखां पोइ रज़िया सुल्ताना टेक ओवर कयो। रज़ियाना सुल्ताना खे हिकिड़ो इहो जेका अचीवमेंट हासिलु आहे त उहा फर्स्ट रूलर हुई टू रूल ओवर दिल्ली। असां हीअ डाटर हुई कंहिंजी? अल्तमश जी। उनखां पोइ आया खिलजी फाउंडर खिलजी डायनेस्टी जो आहे जलालुद्दीन फिरोज़ खिलजी। ऐं हिन जो जेको इम्पॉर्टेंट लीडर आहे उहो आहे अलाउद्दीन खिलजी। त अलाउद्दीन खिलजी केरु हुयो? नेफ्यू हुयो हिन जो, कंहिंजो? जलालुद्दीन खिलजी जो। अच्छा, मां हिते पॉइंट रहाए वियो आहियां त हिन अलाउद्दीन खिलजी जेको आहे हिन खे मारियो हुयो। सही आहे, त ही किल्ड बाय अलाउद्दीन खिलजी। अच्छा, सही। उनखां पोइ अची असांजा तुगलक। सही आहे, तुगलक किथां केतिरे ताईं हलिया? 1320 खां 1414 ताईं। ऐं हिन जो जेको फाउंडर हुयो उहो गियासुद्दीन तुगलक हुयो। पर हिन जो जेको इम्पॉर्टेंट लीडर हुयो उहो फिरोज़ शाह तुगलक हुयो। छो जो हिन जे बारे में MCQ ईंदो रहंदो आहे। हुन सब कॉन्टिनेंट खे कैनाल सिस्टम ॾिनो। सही आहे। उनखां पोइ सैयद डायनेस्टी आई जेका 1451 ताईं रही ऐं हुनजो फाउंडर हुयो खिज़िर ख़ान। उनखां पोइ लास्ट डायनेस्टी आहे मुगल एरा खां पहिरियां वारी, उहा आहे लोधी डायनेस्टी, जंहिंजो जेको फाउंडर आहे क़याम कयो जंहिं, उहो आहे बेलोल खान लोधी। ऐं हुनजो आख़िरी जेको रहियो इब्राहिम लोधी, जंहिंखे बाबर मुगल अची करे हारायो हुयो। सही आहे। त हिते असांजूं थी वियूं डायनेस्टीज़ पूरियूं। इंशाअल्लाह मथे लेक्चर खां वरी असांजी मुगल एम्पायर शुरू थींदी, जेका 2-3 लेक्चर हलंदी इंशाअल्लाह। थैंक यू।